चूंड सुधारण वारी कमेटी जो इजलास नाणे वारे वज़ीर इसाक डार जी सदारत हेठि थियो, जंहिं तारीख़ इंसाफ़ तरफ़ां वॉकआउट कयो वियो। इजलास खां पोइ कमेटी जे मेंबरनि सां गॾिजी मीडिया सां ॻाल्हाईंदे इसाक डार चयो त मंज़ूर कयल बिल ते जुमे ॾींहुं हिक तक़रीब में सयूं कयूं वेंदियूं। इलेक्शन बिल 2017 इंशाअल्लाह जो पार्लियामेंटी पार्टी की रिपोर्ट है वो जुमे को सुबह 11 बजे साइन होगी। हुन चयो त चूंड सुधारण जी तयारी लाइ हेठी कमेटी जा 90 खां वधीक इजलास थिया। संदसि चवणो त चूंड सुधारा ऐं कानून इलेक्शन कमीशन जी सलाह सां ठाहिया विया आहिनि। इलेक्शन कमीशन की जो अपॉइंटमेंट्स है उसको आईनी एक अमेंडमेंट की थी और उसमें वो शामिल थे और कंसेंसस के साथ की थी। तो अब मैं सिर्फ ये गुजारिश कर रहा हूँ कि कानून हमने फाइनल कर लिया है। कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट्स में तो अगर टाइम भी थोड़ा लगे तो उसमें फर्क कोई नहीं, क्योंकि इनको कानून चाहिए। जंहिंजी तयारी में समूरिन पार्टियुनि हिसो वरितो। उन मौके ते क़ौमी वतन पार्टी जे सरबराह आफ्ताब शेर पाऊ चयो त समूरिन पार्टियुनि इतफ़ाक़ कयो त बहितर कानून ठहनि जंहिंसां चूंडूं शफ़ाफ़ थियनि। जमात इस्लामी जे साहिबज़ादा तारिक चयो त हुननि औरतुनि जे 10% वोट जे शर्त ते एतिराज़ कया आहिनि। ॿिए पासे चूंड सुधारण वारी कमेटी जे इजलास मां वॉकआउट खां पोइ तहरीक इंसाफ़ जे अॻवान शीरिन मज़ारी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हुननि मुतालबा न मञण ते वॉकआउट कयो। हुन चयो त हू घणे वक़्त खां हुकूमत खे चई रहिया हुआ पर उहे सुधारा न कया विया जिन जी उमेद हुई। शीरिन मज़ारी चयो त हाणे बनीगाला में इजलास खां पोइ मुस्तक़बिल जी हिकमत अमली जो ऐलान कयो वेंदो।